ठारू शाह जे रूरल हेल्थ सेंटर में दवाऊं अणलब छिते कुजे जी वैक्सीन जी दावा कूड़ी निकिती। कुते ॾाढ़ियल मरीज़नि जूं दाऊं मेडिकल सुप्रीमडंट पंहिंजे ऑफिस ताईं महदूद। मरीज़ तड़पंदा वापसि रवाना थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो। सिहत खाते जा अमलदार ख़ामोश तमाशाई पढ़ियल शहरनि ऐं ॻोठाणनि खे रिलीफ न मिली सघियो। उन मौक़े ते मरीज़नि जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त MS रूरल हेल्थ सेंटर खे पंहिंजे उताक करे वेठो आहे। कंहिं बि डॉक्टर ॾांहुं MS जो तवजा न आहे। हिननि चयो त रूरल हेल्थ सेंटर शिकारपुर ते कुते जी ॾाढ़ियल वैक्सीन जा बैनर लॻाया विया आहिनि, मगर उहा फॉर्मेलिटी आहे। बाक़ी वैक्सीन ॾियण जी ज़हमत ई न पिया करनि। मरीज़ तड़पंदा रहंदा। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं सिहत जे सेक्रेटरी खां मुतालबो कया त रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह जे MS ऐं डॉक्टरनि ख़िलाफ़ नोटिस वठी ड्यूटी चोरनि खे हटाए ग़रीब माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। रिपोर्ट राना अब्दुल जब्बार राजपूत, ठारू शाह।